अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी होस्ट कमल मेहमान। अॼु असां हिते गॾु थिया आहियूं बरखा एंटरप्राइज़ ऐं कशिश टीवी चैनल जी तरफ़ां। सिंध जो न्यामारियो सिंगर ज़ामिर अली उन जे न्यू एल्बम दिल जो तोहफ़ो जो मुहूर्त थी रहियो आहे। तव्हां खां तमामु घटि टाइम वठंदासीं ऐं घुराईंदासीं सिंध जे उन बेस्ट सिंगर खे, त तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में अची रहियो आहे ज़ामिर अली। अस्सलाम वालेकुम ज़ामिर। वालेकुम अस्सलाम। कीअं तव्हां? ठीक ठाक? ठीक ठाक मज़े में तव्हां? फर्स्ट त तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजे नए एल्बम जी जंहिंजी अॼु मुहूर्त थी रही आहे। हाँ बसि इहो कोशिशूं आहिनि जारी आहिनि, बरखा जूं असांजूं गॾोगॾु कोशिशूं इंशाल्लाह जारी रहंदियूं। अच्छा, त अॼु तव्हां असांजे नाज़रीन खे पहिरियों कहिड़ो ट्रैक ॿुधाईंदा पंहिंजे एल्बम जो? पहिरियों टाइटल आहे दिल जो तोहफ़ो, कया घणनि इलाज दिल बचाईसीं, तुंहिंजी अमानत हुई तोॾे पुॼाईसीं। ज़बरदस्त, ताड़ियूं। पोइ छो न ही ट्रैक ॿुधियो वञे?
हुम अखियूं आलियूं। काबिल दायो जे नंढपिण जूं ॻाल्हियूं सोचे सोचे कंदो हुम अखियूं आलियूं। तोखां सिवा